अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ आहियां मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत मुखालिफ़ तहरीक ऐं ख़ासि करे जेको बुनियादी मक़सदु ॿुधायो पियो वञे त PTI बानी जी आज़ादी जे लाइ असीं तहरीक हलायूं पिया, उन हवाले सां ॼाणायो पियो वञे त ही 90 ॾींहंनि जी जो ही टाइम फ्रेम आहे। उन हवाले सां KP जा जेके वॾा वज़ीर आहिनि अली अमीन गंडापुर साहिबु, उन्हनि जो इहो बयानु साम्हूं अचे पियो त असां 90 ॾींहंनि जो ही वक़्तु रखियो आहे। उहो इन करे रखियो आहे त ख़ान साहिबु जॾहिं बि तब्दीली जी ॻाल्हि कई आहे त पोइ 90 ॾींहंनि जो हिकिड़ो टाइम फ्रेम हूंदो आहे ऐं इन 90 ॾींहंनि जे अंदरि आर या पार उहो असां बि तय कंदासीं ऐं ॾिसी वठिबो त ही छा थींदो इन्हनि ॾींहंनि दौरान। हाणे जॾहिं हीउ ऐलान साम्हूं आयो आहे त उनखां पोइ नाज़रीन हुकूमती बयान बि साम्हूं अचनि पिया, हुकूमती वज़ीरनि जा, हुकूमती अॻुवाणनि जा, जंहिं ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो इहो रद्दमल साम्हूं अचे पियो त अञा जस्ट असीं ऐलान कयो आहे हिन एहतिजाजी तहरीक जो ऐं उनजा कामयाबी जा जेके असर आहिनि उहे वज़ीरनि जे अॻुवाणनि जे बयाननि जी सूरत में ज़ाहिर थियणु शुरू थिया आहिनि। ॿिए पासे ख़ुदि पाकिस्तान तहरीक अंदरि हिन एहतिजाज जे ऐलान खां पोइ इख़्तिलाफ़ ज़ाहिर थिया आहिनि। PTI पंजाब जी चीफ ऑर्गेनाइज़र आलिया हमज़ा साहिबा ऐं अली अमीन गंडापुर आम्हूं साम्हूं लॻनि पिया ऐं ॿिन्ही जा बयान ॿिनि वक़्तु साम्हूं अचनि पिया। आलिया हमज़ा साहिबा जो इहो चवणु आहे त हीउ 5 अगस्त वारो हिकिड़ो प्लान हो एहतिजाज जो, उहो कीअं कन्वर्ट थी वियो 90 ॾींहंनि में। उन हवाले सां हीउ मामिलो किथां शुरू थियो आहे ऐं छा थींदो। उनखां सवाइ नाज़रीन जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ यानी अली अमीन गंडापुर साहिबु जेका प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हि कई त असीं ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी आहियूं, जेतोणीकि तमामु घणो ज़ुल्म थियो आहे बानी PTI सां, पर बानी PTI मुल्क ख़ातिर ॻाल्हियुनि लाइ तयारु आहिनि। पर इहो वाज़े कयो वियो आहे PTI पारां त ॻाल्हियूं असां सिर्फ़ु उन्हनि सां कंदासीं जिन वटि फ़ैसिला साज़ी जो इख़्तियार आहे, जेके वाक़ई में असल में इख़्तियार रखंदड़ आहिनि। गॾो गॾु उन्हनि इहा ॻाल्हि बि कई आहे त जेकॾहिं को जे सियासी धुरियूं उन्हनि ॻाल्हियुनि में वेहणु चाहिनि थियूं त असांखे को एतिराज़ु कोन हूंदो, पर ॻाल्हियूं असांजूं इख़्तियार रखंदड़नि सां ई थींदियूं। जंहिंजे रद्द अमल में हुकूमत जो इहो चवणु मौक़िफ़ साम्हूं अचे पियो। मुमलिकती घरू वज़ीर तलाल चौधरी साहिब जो इहो चवणु आहे त ॻाल्हियूं ज़रूरु थी सघनि थियूं PTI सां, पर को बि NRO या सज़ाउनि में माफ़ीअ जे हवाले सां कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि ॿोल न थींदी, उन ते ॻाल्हि ॿोल मुमकिन ई कोन्हे। नाज़रीन, समूरा मामला आहिनि, उन्हनि ते अॼु के प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। छा को दर खुली सघे थो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं वफ़ाक़ी हुकूमत विच में ॻाल्हियुनि जो, वफ़ाक़ी हुकूमत डील कीअं कंदी, कहिड़ी रीति मुंहुं ॾींदी हिन एहतिजाजी तहरीक खे, ऐं ख़ुदि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जंहिंजे अंदरि एहतिजाजी तहरीक शुरू थियण सां ई इख़्तिलाफ़ ज़ाहिर थिया आहिनि, कीअं हिन एहतिजाजी तहरीक खे अॻियां वधाए सघंदी, छा पंहिंजा घुर्बल टारगेट हासिल करे सघंदी। इहे ॻाल्हियूं बि हलनि पियूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ छा पंहिंजे टारगेट्स खे वठी करे क्लियर आहे, छा आज़ादी हुननि जो टारगेट आहे, या ॻाल्हियूं न थियण वारो जेको ही माहौल ठहियल हो, छा उन हवाले सां इहे साम्हूं अचनि पियूं ॻाल्हियूं त छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हुकूमत मथां पंहिंजो प्रेशर विझण थी चाहे हिन एहतिजाजी तहरीक वसीले, या ॻाल्हियुनि जो माहौल न जुड़ण जे करे ही जेको समूरी एहतिजाजी तहरीक आहे उहा शुरू कई वई आहे त जीअं हिकिड़ो माहौल ठही सघे ॻाल्हियुनि जो। उन हवाले सां बि गुफ़्तगू कंदासीं अॼोके प्रोग्राम में। ऐं उनखां सवाइ नाज़रीन, अव्हांखे इहा ॼाण आहे त KP अंदरि 21 जुलाई ते सेनेट चूंड थियण वञी रही आहे। 11 सीटुनि ते 16 उम्मीदवार मैदान ते लथियल आहिनि मुक़ाबले लाइ। ऐं हुन वक़्तु इन हवाले सां असां ॾिसूं था त सियासी सफ़बंदी चऊं या सियासी हलचल चऊं तमामु घणी तेज़ थींदे नज़र अचे पई KP अंदरि। ऐं KP अंदरि अली अमीन गंडापुर साहिबु ऐं JUI विच में लफ़्ज़ी जंग में बि हाणे शिदत नज़र अचे पई। समूरा मामला नाज़रीन जिन खे अॼोके प्रोग्राम में फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे गुफ़्तगू जे लाइ तारुफ़ सां कराईंदसि। अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू लाइ मूंखे जॉइन कयो आहे नाज़रीन ज्ञानचंद साहिबु आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ॻोड़ा सेनेटर आहिनि, सीनियर अॻुवाण आहिनि, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। नुसरत वाहिद साहिबा MNA आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जूं, वीडियो लिंक ज़रिए जेके प्रोग्राम जो हिसो आहिनि। सीनियर सहाफ़ी तज़िया निगार डेली सिंधियार जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहिबु मूंसां गॾु जेके प्रोग्राम में शरीक आहिनि, ऐं अरबाब ख़िज़र हयात साहिबु मूंसां गॾु मौजूदु आहिनि। मुस्लिम लीग नून KP जा सीनियर अॻुवाण आहिनि, अॼोके प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए मूंसां गॾु शरीक आहिनि। मां सभिनी जी महिरबानी, मां सभिनी खे भलीकार अवां गुफ्तगू के लिए वक्त कजो। ऐं नुसरत भाई साहब, आपसे गुफ्तगू का आगाज़ करती हूँ। एहतजाजी तहरीक शुरू हो चुकी पाकिस्तान तहरीक इंसाफ की, और ये कहा जा रहा है कि ये 90 दिन का ये मामला होगा, आर या पार उसमें डिसाइड हो जाएगा। क्या बताएंगी आप इस तहरीक के हवाले से? ये तहरीक सिर्फ वहीं तक महदूद रहेगी या पूरे मुल्क में हम देखेंगे? क्या यहाँ की जो सिंध की जो क़यादत है वो भी वहाँ जाकर ज्वाइन करेगी उन्हें? नुसरत भाई साहबा।
آپ کا مائک کائنڈلی انمیوٹ کر دیجیے گا، ہم تک آواز نہیں پہنچ رہی آپ کی۔ بسم اللہ الرحمن الرحیم، بہت شکریہ ناجی اپنے پروگرام میں مجھے لینے کا۔ جس طرح آپ نے بات کی پروٹیسٹ کی، جو کہ خان صاحب کی رہائی کے سلسلے میں شروع ہوگا، بلکہ شروع ہو چکے ہیں آلموسٹ سندھ میں تو آلموسٹ ایک ہفتہ ہو گیا ہے جو حلیم عادل صاحب لے کے پہلے کراچی میں جگہ جگہ انہوں نے پامفلیٹ دیے لوگوں کو اور آگے چلتے گئے۔ اس وقت وہ میرپور خاص میں، آج وہ میرپور خاص میں ہیں اور اسی طرح حیدرآباد میں رکے پھر آگے۔ تو یہ تو حلیم عادل صاحب نے تو یہاں پہ شروع کر دیا ہے۔ دوسرا یہ ہے کہ یہ جو آپ کہہ رہی ہیں کہ یہیں پہ ہوگا یا اسلام آباد جانا ہوگا، تو اسلام آباد میں نہیں جائیں گے اس دفعہ، چونکہ خان صاحب نے خاص طور پہ کہہ دیا تھا، عمران خان صاحب نے، کہ اسلام آباد نہیں آنا آپ لوگوں نے، اپنے اپنے شہروں میں، اپنے اپنے علاقوں میں، اپنے اپنے صوبوں میں آپ کریں اس کو، اور جو بھی پوائنٹ آف ویو ہے آپ کا اس کو لوگوں تک پہنچنا چاہیے اور ان کو بتانا چاہیے کہ اب دس از ہائی ٹائم، 2 سال پورے ہونے کو آئے ہیں اور اس میں ایک آدمی کو بلا وجہ بغیر کسی غلطی کے، بغیر کسی جرم کے اتنا عرصہ جیل میں بھی نہیں، بلکہ وہ تو ایک بہت ہی چھوٹا سا ڈنجن ہے جس میں رکھا گیا ہے 8x10 کا، 8x6 کا، تو جس میں نہ بجلی ہوتی ہے 10 دن، نہ باہر نکالا جاتا ہے 22 گھنٹے کو اندر رکھا جاتا ہے۔ تو اس قسم کے حالات کے لیے پروٹیسٹ کرنا ضروری ہے، کیونکہ جتنے بھی لیگل اور دوسرے ذرائع تھے وہ سب استعمال کر لیے ان لوگوں نے۔ ان کی بہنیں روزانہ جاتی ہیں وہاں پہ، جب بھی ڈیٹ ہوتی ہے وہاں پہ جا کے، اور انتظار 3-4 گھنٹے انتظار کرنا پڑتا ہے۔ وہاں پر کو 2 بہنوں کو اجازت ملتی ہے، باقی ان کو اجازت نہیں ملتی۔ تو یہ کافی زیادہ گمبھیر چیزیں ہیں جس کی وجہ سے اب پتہ نہیں ان کو کھانا کیسا دیا جاتا ہے، باقی چیزیں کس طرح کی ہوتی ہیں، پانی کیسا ہوتا ہے، جو نارمل ڈاکٹرز ہیں ان کے اپنے ان کو ملنے نہیں دیا جاتا، پھر اخبار چھین گیا ہے، ٹی وی بند ہو گیا ہے، اور آلموسٹ کہہ دیتے تنہائی والی زندگی گزر رہی ہے ٹھیک، وہاں پہ۔ لیکن نصرت بھائی صاحبہ، تو آپ نے جیسے کہا کہ یہ پورے ملک میں یہ احتجاج ہوگا، ملک گیر احتجاج ہوگا اور ہر اپنے اپنے صوبے کے اندر رہتے ہوئے، لیکن پنجاب جہاں پر ہم یہ دیکھ رہے ہیں جو مرکزی میلہ ہمیں وہاں پر نظر آ رہا ہے، وہاں کی جو قیادت تو بالکل اس سے بے خبر ہے۔ احتجاجی تحریک کے شروع ہوتے ہی جو اختلافات سامنے آئے اس پر آپ کیا کہیں گی؟ دیکھیں یہ ایک بہت ہی میرے خیال میں اس وقت اس کو اتنی اہمیت اس لیے نہیں دینی چاہیے کہ ہمارا لیڈر اندر ہے اور پچھلے 2 سال سے اندر ہے۔ اب جو بھی انسان کام کر رہا ہے اس کے لیے ہرڈلس تو آئیں گے، لوگ اس کے لیے مشکلات کریٹ کریں گے، اپنی ہی پارٹی کے لوگ کسی دوسرے کو اوپر نہیں آنے دینا چاہتے، اس کو نہیں چاہتے کہ اس کو زیادہ پاپولیرٹی مل جائے یا اس کا نام ہو جائے۔ تو یہ چیزیں بالکل نارمل ہیں۔ آپ دیکھ لیں، اگر نواز شریف کے دور میں دیکھ لیں تو سارے کے سارے یا تو باہر چلے گئے تھے یا ان کو چھوڑ گئے تھے۔ میرے خیال میں 3 یا 4 لوگ رہ گئے تھے، جس میں سے مخدوم صاحب ہیں ایک ملتان والے، وہ باقی تھے، باقی تو سب کے سب جا چکے تھے۔ تو یہ اچھی خاصی مشکل سچویشن ہے اس وقت، اس میں گلہ زیادہ نہیں کرنا چاہیے لوگوں سے کہ وہ کوئی ایسی غلط کام کر رہے ہیں یا غلط اس پہ چل رہے ہیں۔ ایکچولی آج کے دور میں اور ذرا پرانے دور میں یہ بھی تھا کہ لوگ اپنی وفاداریاں صرف بدل رہے تھے، لیکن یہاں چونکہ پیسے کا اتنا زیادہ استعمال ہے، ڈالرز کا اربوں میں چلی گئی ہے قیمت ایک ووٹ کی، تو پھر لوگوں کا ادھر سے ادھر پھسلنا یا ادھر دوسرے کے خلاف بات کرنا بہت نارمل ہو گیا ہے کہ ہر ایک کو یہ شک ہوتا ہے کہ شاید اس نے پیسے پکڑ لیے اور اس نے پیسے دے دیے۔ تو یہ والی چیز کافی گمبھیر بھی ہے اور کافی میرے خیال میں جو لوگ اس کا سامنا کر رہے ہیں وہ بہت مشکل حالات میں ہیں اس وقت۔ جیسے عالیہ حمزہ ہے کہ وہ بیچاری خاتون لڑکی میرے ساتھی ہے، وہ میری کلیگ ہے اسمبلی کی، بہت دھان پان سی چھوٹی سی بالکل، اور اس نے کتنا عرصہ جیل میں گزارا کہ میں اس کی ہمت کی داد دیتی ہوں۔ اتنی گرمی شدید میں وہ بیچاری جیل میں رہی، اس کے بعد باہر نکلی تو بھی 1 منٹ کے لیے اس نے ریسٹ نہیں کیا اور مسلسل کام کر رہی ہے، لیکن اس کے باوجود لوگ اس کے خلاف ہو گئے ہیں کیونکہ اس کو امپورٹنس مل گئی، وہ پاپولر ہو گئی، خان صاحب نے اس کا نام دے دیا، اور بہت ساری اور چیزیں ہوتی ہیں جو جیلسی، جو میرے خیال میں انسان کی ایک بیسک انسٹنکٹ ہے، اور سیاست میں تو اتنی زیادہ ہے کہ مجھے جب میں وہاں پارلیمنٹ میں تھی تو میرے ایک صاحب میں تو یہاں نصرت صاحبہ جیلیسی کا شکار کون ہوا ہے؟ آپ نے کہا کہ وہ بڑی لوئل رہی ہیں، شاید آپ غالباً عالیہ حمزہ صاحبہ کا ہی ذکر کر رہی تھی کہ وہ بڑی لوئل رہی ہیں پارٹی کے ساتھ اور
بڑی اسٹرگل انہوں نے کی ہے. بہت سارے لوگ ہوتے ہیں, جیلس تو بہت سارے لوگ ہوتے ہیں. نہیں تو آپ نہیں سمجھتی ہیں جو اختلافات ہیں, کیونکہ یہ صرف محدود نہیں ہے, وہ پنجاب کی چیف آرگنائزر ہیں اور وہ بالکل لال دکھائی دیتی ہیں جو احتجاج کا پلان ہے اس سے, اور ساتھ ساتھ مذاکرات کی بھی بات کی ہے علی امین گنڈا پور صاحب نے. لیکن جو ہمشیرہ ہیں بانی پی ٹی آئی کی علیمہ خان صاحبہ, ان کا یہ کہنا ہے کہ مذاکرات کے حوالے سے خان صاحب نے کوئی ہدایت نہیں دی, کوئی بات نہیں کی, صرف مزاحمت کی بات ہوئی ہے. تو ایسی صورتحال میں یہ احتجاجی تحریک آپ سمجھتی ہیں جو خود ہی شروع ہوتے ہی اختلافات کے شکار ہو چکی ہے, یہ کوئی مقاصد حاصل کر پائے گی؟ بالکل کر پائے گی, اس لیے کہ لوگ اس وقت 99% خان صاحب کے ساتھ ہیں, پی ٹی آئی کے ساتھ ہیں, اور جو بھی ان کو نظر آئے گا نا کہ وہ سنسیئر ہے, تو یہ ہو نہیں سکتا کہ اس کو وہ لوگ چھوڑ دیں, لوگ چھوڑ دیں. میں پارٹی لیڈران کی باتیں نہیں کر رہی, میں عوام کی بات کر رہی ہوں, کیونکہ عوام کے ووٹوں سے خان صاحب آئے ہیں. وہ لے کے سیٹس لینا, کبھی کسی نے سنا ہے ہسٹری میں پاکستان کی اتنا زیادہ کوئی پاپولر ہو؟ حالانکہ قائد اعظم بے انتہا پاپولر تھے, اس کے بعد ذوالفقار علی بھٹو پاپولر تھے, پھر مجیب الرحمان بہت پاپولر تھا, لیکن اس طرح کا پاپولر کوئی بھی کبھی بھی نہیں ہوا کہ اتنے زیادہ لوگ ان کے اوپر جان دیتے ہیں اور جان دینے کے لیے تیار ہیں. آپ کو پتا ہے 26 نومبر کو کیا ہوا تھا؟ وہ بچے جن کو گولیاں لگی نہیں تھی وہ بستر پہ پڑے ہوئے تھے, وہ کہتے ہیں ہم ٹھیک ہو جائیں گے, خان صاحب کی کال آئے گی, ہم پھر جائیں گے. تو اس قسم کے جہاں پہ جذبے ہوں, اس سے آپ یہ مت سمجھیں کہ اپر اس پہ جو لوگ ایک دوسرے سے جیلس ہو رہے ہیں یا ٹانگیں کھینچ رہے ہیں وہ کچھ بگاڑ لیں گے. کچھ نہیں بگڑے گا. علیمہ آپا نے بالکل ٹھیک کہا ہے کہ وہ کسی بات چیت کے لیے خان صاحب نے نہیں کہا, عمران خان صاحب نے, ہمیں صرف پروٹیسٹ کرنا ہے, ہمیں صرف اپنی بات منوانی ہے. لیکن علی امین گنڈا پور صاحب نے مذاکرات کی بات کی ہے کل, ٹھیک, آپ کی بات کو آگے بڑھائیں گے نصرت بھائی صاحبہ. آج کل آپ کو پتا ہے وہ کافی کنٹروورشل ہو رہے ہیں, تو اب پتہ نہیں کیا ہوتا ہے, وہ تو آئی کانٹ کامنٹ. ٹھیک, آپ کی بات کو آگے بڑھاتے ہیں. آپ نے عوام کا ذکر کیا کہ عوام ہمارے ساتھ موجود ہیں. ٹھیک, ارباب صاحب آپ کی طرف آؤں گی. عوام کا انہوں نے ذکر کیا, آپ کے پی کے اندر موجود ہیں, اور ساری صورتحال جو سینٹ سے پہلے ہمیں نظر آ رہی ہے, سینٹ الیکشن سے پہلے سیاسی ہلچل, اس کو بھی آپ وٹنس کر رہے ہیں. یہاں پر جو پی ٹی آئی کا کہنا ہے, آپ کیا کیسے دیکھتے ہیں اس احتجاجی تحریک کو, خاص کر کے وزیر اعلیٰ کے پی کی جانب سے یہ سارے معاملات کو لیڈ کیا جا رہا ہے, کیا کہیں گے آپ؟ دیکھیں ناجیہ, جہاں تک وزیر اعلیٰ صاحب کے بیان کا تعلق ہے جو کل انہوں نے لاہور میں دیا ہے کہ 90 ڈیز انہوں نے مانگے ہیں کہ 90 ڈیز میں آر یا پار, تو میں آپ کو ذرا یہ حقیقت بتاتا چلوں کہ عمران خان صاحب نے ان کو کہا تھا کہ آپ 5 اگست کو تحریک شروع کر دے. یہ اس سے پہلے لاہور چلے گئے اور وہاں پہ انہوں نے کہا کہ 90 ڈیز بعد ہم آر یا پار جائیں گے. تو یہ 90 ڈیز جو انہوں نے مانگے ہیں, تو اس کی حقیقت یہ ہے کہ انہوں نے اپنی گورنمنٹ کو بچانے کے لیے 90 ڈیز مانگے ہیں, کیونکہ ان کی گورنمنٹ تو ختم ہو چکی ہے. یہاں پر خیبر پختونخوا میں ان کی گورنمنٹ بالکل نام و نشانی نہیں ہے. یہاں پر ان کے جو ایم پی ایز ہیں وہ ان کا ساتھ چھوڑ چکے ہیں, جو کہ ابھی سینٹ کے الیکشن آ رہے ہیں 21 میرے خیال میں 21 جولائی کو ہو رہا ہے, تو اس میں دودھ کا دودھ اور پانی کا پانی خود ہو جائے گا, کیونکہ ان کے تقریباً 27 سے 35 کے درمیان ایم پی ایز ان کا ساتھ چھوڑ چکے ہیں. تو اس وجہ سے تو ان کی حکومت ختم ہو چکی ہے. تو یہ 90 ڈیز جو ہے یہ تو عوام کو یعنی عوام کو دھوکہ دینے کے لیے, اپنے پارٹی ورکروں کو دھوکہ دینے کے لیے, اپنے بانی چیئرمین کو دھوکہ دینے کے لیے انہوں نے یہ 90 ڈیز کا جو ہے تو ایک ویسے وہ ایک ڈرامہ رچا دیا ہے. تو حقیقت یہ ہے کہ یہاں پر ان کی حکومت ختم ہو چکی ہے. جس طرح میری بہن نے کہا کہ عوام ان کے ساتھ ہے, تو عوام تو ان کے ساتھ ہے ہی نہیں. میں خیبر پختونخوا کی بات کروں گا کہ یہاں پر جب یہ جلسے جلوس کیا کرتے تھے تو یہاں سے یہ افغانیوں کو اپنے ساتھ لے کر چلے جاتے تھے, افغانیوں کو پیسے دے کر لے جاتے تھے. لیکن اب تو چونکہ وہ افغانی بھی ان کے ساتھ نہیں رہے, وہ تو اپنے وطن واپس چلے گئے ہیں. ان کے جو اپنے کارکن ہیں وہ ان کے خلاف ہو چکے ہیں, ان کے کرپشن کے خلاف ہو چکے ہیں, ان کی جو کرتوتوں کے خلاف ہو چکے ہیں, تو ان کے ساتھ تو کوئی جانے کے لیے تیار ہی نہیں ہے. اور جس دن انہوں نے وہ 27 نومبر کے 28 نومبر تک کہ اکتوبر تک, مجھے تاریخ یاد نہیں ہے, جب وہ اسلام آباد کو اپنے کارکنوں کو چھوڑ کر بھاگ گئے تھے, تو اس کے بعد تو ان کے ساتھ کوئی جانے کے لیے تیار ہی نہیں ہے. تو یہ کس طرح کہہ رہے ہیں کہ عوام ہمارے ساتھ ہے, جبکہ ایک اور حقیقت بھی میں آپ کو بتاتا چلوں کہ پی ٹی آئی والے اکثر کہتے ہیں کہ خیبر پختونخوا میں تیسری مرتبہ ہمیں حکومت ملی ہے تو عوام ہمارے ساتھ ہے.
لیکن حقیقت یہ نہیں ہے. حقیقت یہ ہے کہ 3 مرتبہ جب اب کی تیسری مرتبہ انہیں ہم پر مسلط کیا گیا ہے. حقیقت یہ ہے یہ در پردہ ملے ہوئے ہیں. یہ جو ہے عوام کو دھوکہ دینے کے لیے وہ وزراء جو اوٹ پٹانگ بیانات دیتے ہیں، جب کمرے کے اندر ہوتے ہیں تب ان کا بیان اور ہوتا ہے، اور جب باہر عوام میں ہوتے ہیں تو ان کا بیان پھر دوسرا آ جاتا ہے. لیکن اب پوری قوم ان کی حقیقت جان چکی ہے. ٹھیک، لیکن ارباب صاحب یہ بھی بتائیے گا ساتھ ساتھ، کیونکہ جو ماحول بنا ہے، جے یو آئی کے بڑے اہم بیانات سامنے آئے ہیں. جے یو آئی یہ کہتی ہے کہ ہم نہ کسی گورنر راج کی سپورٹ کریں گے صوبے کے اندر، نہ ہی ہم کسی غیر جمہوری عمل کی طرف جائیں گے. علی امین گنڈاپور کے حوالے سے تو بڑا واضح کر دیا ہے جے یو آئی کیا سوچتی ہے، لیکن وہ ساتھ ساتھ یہ بھی کہہ رہے ہیں کہ ان کے علاوہ پی ٹی آئی اگر کوئی اور آپشن لاتی ہے تو وہ اس کی حمایت کر سکتے ہیں. اور ساتھ ساتھ جو آج فیصلہ محفوظ ہوا مخصوص نشستوں کا، اس کے حوالے سے بھی جے یو آئی کا کہنا ہے کہ مسلم لیگ نون کو یہاں پر نقصان ہو سکتا ہے، وہ نشست ان کے ہاتھ سے جا سکتی ہے. دیکھیں، جہاں تک مولانا فضل الرحمان صاحب کے بیان کا تعلق ہے تو ہم بھی کوئی غیر جمہوری راستہ اپنانا نہیں چاہتے ہیں. نہ ہم گورنر راج چاہتے ہیں، نہ ہم کوئی دوسرا غیر قانونی راستہ چاہتے ہیں. لیکن میں نے تو آپ کو کہا کہ ان کے اپنے ایم پی ایز ان کا ساتھ چھوڑ رہے ہیں. ان کی حکومت خود گرنے والی ہی، ان کے جو ایم پی ایز ہے وہ انہیں چھوڑ کر جا رہے ہیں. تو اگر وہ ان کو چھوڑ کر ہمارے ساتھ پاس آ رہے ہیں تو کیا ہم اپنی گورنمنٹ نہیں بنائیں گے؟ جبکہ میں آپ کو آن دی ریکارڈ بتا رہا ہوں، اس وقت پوری قوم ہمیں دیکھ رہی ہے، سن رہی ہے کہ ہمارے جو اپوزیشن لیڈر ہے ڈاکٹر عباد، جو خیبر پختونخوا میں اپوزیشن لیڈر ہے، تو انہوں نے اسمبلی میں کہا تھا کہ یہ ان کا آخری بجٹ ہے. ابھی جو یہ جون میں بجٹ پیش کر رہے تھے، تو یہ میں بھی آپ کو کلیئر کرتا چلوں کہ یہ ان کا آخری بجٹ تھا. جب 2026 میں نیا بجٹ پیش کیا جائے گا تو وہ پاکستان مسلم لیگ نون کے وزیر اعلیٰ پیش کریں گے، کیونکہ تمام معاملات طے پا چکے ہیں. ہماری گورنمنٹ جو ہے تو وہ بہت جلد اس صوبے میں قائم ہونے والی ہے. علی امین گنڈاپور صاحب نے تو 90 ڈیز کا ہے، مجھے تو 90 ڈیز بھی نظر نہیں آ رہے. مجھے تو یہی 1 مہینہ آج کے اندر یہ سب کچھ وہ چلتا ہوا دکھائی دے رہے ہیں. ان کا 1 مہینے کے اندر آپ کہہ رہے ہیں کہ آپ کی حکومت آنے والی ہے وہاں کے پی کے اندر؟ بالکل جی، ہماری حکومت خیبر پختونخوا میں قائم ہونے والی ہے. جو اپوزیشن جماعتیں ہیں وہ ہمارے ساتھ ہے، اور باقاعدہ کل بھی ایک اجلاس ہوا ہے گورنر ہاؤس پشاور میں، آج بھی ایک اجلاس ہوا ہے. تو دیکھیں تمام معاملات طے پا چکے ہیں. اور دیکھیں یہ ہماری مجبوری ہے کہ ہم اس وقت جو ہے تو گورنمنٹ لینے جا رہے ہیں، کیونکہ ہم صوبے کو مزید ان کے لیے نہیں چھوڑ سکتے خالی. کیونکہ یہ دیکھیں آج صوبے میں کوئی محفوظ نہیں ہے. آج نہ میں محفوظ ہوں یہاں پہ، نہ صوبے کا وزیر اعلیٰ خود محفوظ ہے، نہ گورنر محفوظ ہے، نہ کوئی عام شہری محفوظ ہے. اس کی وجہ یہ ہے کہ یہ ایک نااہل اور کٹ پتلی حکومت ہے. ان کو گورنمنٹ کرنے کا طریقہ ہی نہیں آتا ہے، نہ ان کے پاس کوئی ویژن ہے، نہ ان کے پاس صوبے کے عوام کو دینے کے لیے کوئی ریلیف ہے. آج دیکھیں کہ ہر طرف جو ہے، میں اس وقت صوبے دار حکومت پشاور میں بیٹھا ہوں، لیکن شام کے بعد یہاں سے 2 کلومیٹر میں دور نہیں جا سکتا ہوں، کیونکہ حالات اس حد تک خراب ہے. امن و امان کی تو یہاں پر کوئی چیز نظر ہی نہیں آ رہی ہے. آپ دیکھیں کہ جو پچھلا جو ٹرائبل علاقے تھے وہاں پر آئے روز کیا ہو رہے ہیں. ہر روز ہمارے جوان شہید ہو رہے ہیں، ہر روز یہاں پہ خیبر پختونخوا کے بے گناہ شہری شہید ہو رہے ہیں. تو 18ویں ترمیم کے بعد تو تمام اختیارات صوبے کے وزیر اعلیٰ کے پاس ہے، وہ صوبے کے چیف ایگزیکٹو ہے. تو وہ صوبے میں جب امن ہی نہیں لا سکتے ہیں تو امن سے بڑھ کر اور کیا ہوگا؟ ان کا کام تو صرف یہ ہے کہ یہ صرف اور صرف کرپشن کر رہے ہیں. ان کے جو وزراء ہیں، ٹھیک ہے بابا صاحب، آپ نے کہا کہ یہ جو 90 ڈیز کا ٹائم ہے یہ اپنا ٹائم گین کرنے کی کوشش ہے، حکومت بچانے کی آخری کوشش ہے، جبکہ آپ یہ دعویٰ کر رہے ہیں کہ 1 ماہ کے اندر یہاں پر بہت کچھ چینج ہو جائے گا. گینچر صاحب عوام وٹی انہن چھا کامنٹ کندو؟ ارباب صاحب جی دعویٰ وہاں بدھی تو ہو جانا پیا 1 مہینے اندر مسلم لیگ نون جی گورنمنٹ ہوندی کے پی میں. بالکل پاکستان میں جڑے طریقے سے سیاست میں مینیپولیشن تھیندی رہی ہے ان حساب سے تو کچھ بھی ممکن ہے کیمپ کے رول آؤٹ نتھو کرے سکے. پر جڑے طریقے سے تا ॾिसो تو مولانا فضل الرحمان صاحب جو وہ چے تو صوبے میں تبدیلی اچن گھرجے ऐं وہ پی ٹی آئی جے اندراں اچے تو ودیک بہتر ہے. تو ان تے باقاعدہ ورکنگ بھی ہلے پئی مجھے خیال ہے، تھی سکے تو ان سلسلے میں کا اہم پیش رفت بھی ساموں اچے. جیس تائیں پی ٹی آئی جے تحریک جو تعلق ہے تو ماں سمجھا تو ان میں تھوڑو کنفیوژن جو شکار آہن، ایکڑو مونجھارا آہن، کو ایکڑو کلیئر روڈ میپ نہ ہے تو کرنو چھا ہے.
को एहतजाज करणा आहिनि, उन खां पोइ माण्हुनि खे मोटिवेट करे को जलसो करिणो आहे, छा करिणो आहे, उन जे लाइ को हिदायत कोन्हे का। इन में अली अमीन गंडापुर साहिब जो पंहिंजी हिकिड़े पासे ॻाल्हियुनि जी ॻाल्हि थो करे त असां गवर्नमेंट सां ॻाल्हियूं कंदासीं या जेके इक़्तिदार धणी आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं, ऐं ॿिए पासे वरी तहरीक जी ॻाल्हि बि कनि था। त उहो ख़ुदि जेको आहे तव्हां पाण पंहिंजे इंट्रो में बि ॿुधायो त जीअं आलिया हमज़ा बि इन ते सवाल उथारिया आहिनि, त उन मां बि ईअं ई थो लॻे त हिननि में का हिकिड़ी यकजहती कोन्हे का, ऐं यूनिटी जो फुक़दान थो नज़र अचे, ऐं हिकिड़ो क्लियर गाइडलाइन या क्लियर रोड मैप जेको तहरीक जे हवाले सां हिकिड़ो तरतीब ॾिनो वेंदो आहे त भई फलाणनि ॾींहंनि ते असां एहतजाज कंदासीं सॼे मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में, उन खां पोइ मरकज़ी एहतजाज थींदो, मरकज़ी जलसो थींदो, छा थींदो, उन हवाले सां का क्लियर लाइन कोन्हे का। ऐं अलीमा ख़ान साहिबा जूं ॻाल्हियूं ॿुधूं था त उहा हिकिड़ी मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, गौहर ख़ान जूं ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ आहिनि, अली अमीन गंडापुर जो मामिलो अलॻि लॻो पियो आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त थोरो इन में कोऑर्डिनेशन जो फुक़दान थो लॻे, ऐं अल्टीमेटली ज़ाहिर आहे इमरान ख़ान साहिब जेको वीटो पावर थो रखे उहो जेल में वेठो आहे, त उन ताईं एक्सेस बि घणी कोन्हे का माण्हुनि खे, कुझु माण्हुनि खे आहे, कुझु खे न आहे, इहे शिकायतूं बि अचनि थियूं। त जंहिंजे करे हिकिड़ो कंफ्यूजन आहे इन मामले में, त उहो मुंहिंजो ख़्यालु आहे पीटीआई खे थोरो रोड मैप पंहिंजो एहतजाज जे हवाले सां क्लियर करणो पवंदो। ठीकु है, जैसा जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदा त एहतजाज जो जेको रोड मैप आहे पीटीआई खे क्लियर करणो पवंदो, तो आख़िर हू चाहिनि छा था? ज्ञानचंद साहब, मुंहिंजो आवाज़ अवां ताईं पहुचे पियो, ॿुधो पिया मूंखे? जी आवाज़। ज्ञानचंद साहब, अवां छा कॉमेंट कंदो अरबाब साहब जेका दावा कनि पिया ऐं जेका ॻाल्हि पीटीआई जेयूआई वारा कनि पिया त असीं चाहियूं था त तब्दीली अचे, पर उहा तब्दीली पीटीआई जे अंदरां अचणु घुरिजे? देखो, कॉन्स्टिट्यूशन खां ॿाहिरि पीपल्स पार्टी बि नथी सोचे। जेतिरे क़दुरु अरबाब साहब जे दावा आहे अचे, हुनजी हुकूमत अचे, असांखे को बि एतिराज़ कोन्हे, पर उहे नंबर्स कीअं पूरा थींदा? जेसिताईं पीटीआई खे सपोर्ट कंदड़ या गंडापुर खे सपोर्ट कंदड़ जो साथ नथा छॾी। पहिरीं ॻाल्हि त पीटीआई बाक़ाइदा मौजूदु कोन्हे, हू एज़ अ पार्टी मौजूदु कोन्हे, हुन करे उते सहूलियत आहे। तो हिन मुल्क में कुझु बि मुमकिन आहे, हुकूमतूं टुटंदियूं ठहनि थियूं, इहो सभु कुझु रहंदो आहे, पर सुवाल तो पैदा थिए त पीटीआई बज़ाते ख़ुदि पंहिंजे डिफेंस में छा थी करे? पीटीआई जी कहिड़ी स्ट्रेटजी आहे? उहो हिन लाइ जे एहतजाज जे सॾ मां ख़बर थी पए त हिकिड़े पंजाब जी क़यादत जेका आहे उहा हिकिड़े पंहिंजे ई वज़ीर अला जे ख़िलाफ़, जंहिंसां गॾु हिन जो चेयरमैन गौहर साहब वेठो हुजे, उन सां इख़्तिलाफ़ थी करे। त इन मां बि ज़ाहिर थो थिए, पहिरीं ॻाल्हि इहा थी थिए त शायदि हिननि जी नियत कोन्हे एहतजाज करण जी, सिर्फ़ु हवाई फायर करणो आहे। ॿियो ॻाल्हि इहो आहे त ही एहतजाज करणु सिखियाई कोन्हे, हिननि वटि उहा कोऑर्डिनेशन कोन्हे। जॾहिं बि का तहरीक हलाइबी आहे, उन एहतजाज जे लाइ मोबिलाइज़ेशन थींदी आहे, हिकिड़े आम तालका यूसी लेवल खां वठी लीडरशिप ताईं हिकिड़ो क्लियर मैसेज हूंदो आहे त छा करिणो आहे, किथे करिणो आहे, कहिड़ियूं हिदायतूं आहिनि। उहो टीम वर्क त हिननि जो कॾहिं ठही हुई कोन्हे। तो आउं सम्झां थो त एहतजाज में त कोई दमख़म कोन्हे, बाक़ी हुकूमत जेकॾहिं चेंज करणी आहे त थी ॾींदी। तो अरबाब साहब खे शायदि वधीक इंफॉर्मेशन हूंदी ऐं मुमकिन आहे त उहे तयारियूं थी चुकियूं हुजनि। तो पीटीआई में त दौड़ेबंदी, इख़्तिलाफ़, हुननि जा मफ़ादात, हुननि जी पंहिंजी अनापरस्तियूं, ऐं जेका मैडम ॻाल्हि कई त हिक ॿिए जी जेका जीएसटी आहे, उहे सभु गॾिजी गॾिजी पीटीआई खे ख़तमु त ख़ैर कोन कयो अथनि, पर हुन में वरी तोड़ फाड़ करे छॾी अथनि, हुनजी ताक़त ख़तमु थी चुकी आहे। तो इन्हनि खां न तहरीक हलंदी, न ई स्मूथली इन्हनि हालतुनि में हुकूमत करे सघंदा। उल्टो पंहिंजे इन्हनि हिकिड़े बग़ैर सोचियल सम्झियल गैर दानिशमंदाना क़दमनि ऐं ऐलाननि जे नतीजे में पंहिंजो पाण ई नुक़सानु कंदा। जेके हिननि खे अपॉर्चुनिटीज़ आहिनि, उहे अपॉर्चुनिटीज़ बि मुखे त विञाईंदे नज़र था अचनि। तो हिन वक़्त में इहे सिर्फ़ु पंहिंजे सर्वाइवल जे लाइ, छाकाणि त एहतजाज कोन था करे सघनि, तंहिं करे हिकिड़ो एहतजाज जो ऐलान करे वरी पंहिंजो पाण में कंट्रोवर्सीज़ था पैदा कनि, ऐं हुननि कंट्रोवर्सी सां गॾोगॾु 3 महीननि जो टाइम ॾिनो आहे। 5 अगस्त ऐलान मां वरी 3 महीननि ते हलिया विया आहिनि। तो हिननि एस्टेब्लिशमेंट, पार्टी, पॉलिटिकल लीडर्स, हिननि जी पंहिंजी तंज़ीम, उन्हनि जे विच में हिकिड़ो कॉकटेल टाइप हिकिड़ी सोच आहे। तो उहा कॾहिं बि हिकु नुक़्ते ते कोन ईंदी।
नई ही को बूटो बारे सघंदा। तो हिननि जी पुठिते हटण ऐं हिननि जे नुक़सान में वञण त यकीन आहे कहिड़ो नुक़सान थो थिए इहो अञा वक़्तु ॿुधाए। ठीक, नुसरत भाई साहबा, आप क्या कहेंगी? एहतजाज के हवाले से आपने सुना कि सबकी ये राय जो इस वक्त पैनल में मौजूद है वो ये समझते हैं कि पीटीआई बड़ी कन्फ्यूजन का शिकार है अपनी इस एहतजाजी तहरीक को लेकर। साथ साथ ये भी सवाल उठ रहा है कि 21 जुलाई ज़्यादा दूर नहीं है, एक ही हफ्ता रहता है, लेकिन उसके बावजूद हम देख रहे हैं कि वज़ीर आला, आप नहीं समझती कि वज़ीर आला को इस वक्त में सूबे के अंदर जिस बहरान की तरफ इशारा हो रहा है या जो तब्दीली की बातें चल रही हैं सूबे के अंदर, सेनेट इलेक्शंस काफ़ी देर से इसका इंतज़ार हो रहा था, अब फाइनली होने जा रहे हैं वहाँ पर, तो ऐसे वक्त में वज़ीर आला साहब को अपनी जो सरगर्मियाँ हैं, अपनी जो एनर्जीज़ कहें कि वो वहाँ पर इन्वेस्ट करनी चाहिए थी? आप समझती हैं कि ऐसा होना चाहिए था? क्योंकि यहाँ पर जो मामलात नज़र आते हैं वो भी किसी तौर पीटीआई के हक में नज़र नहीं आते। जी, मैं अभी बहुत देर तक मैंने इन दोनों हजरात तीनों की बल्कि गुफ्तगू सुनी और मैं सोचने के ऊपर मजबूर हो गई कि ये वो लोग हैं जो पंजाब में 17 सीटें लेते हैं और हुकूमत बन जाती है। इसी तरह केपी में या दूसरे सूबों में कितनी सीटें हैं इनकी, इन सबको पता है, अच्छी तरह जानते हैं ये। और उसके बाद ये जब इनको हमारी रिजर्व सीटें जब एक आदमी जिसकी 5 सीटें हैं उसको 10 दे दी जाती हैं, दूसरे की भी 5 सीटें हैं और उसे 6 या 7 दी जाती हैं, तो वो इस बात पे अदालत में चले जाते हैं, यानी एक दूसरे के खिलाफ, तो उसको ज्यादा क्यों मिली, मुझे क्यों नहीं मिल रही। सारी पीटीआई की हैं, चोरी की सीटें इन्होंने हथिया ली हैं, बल्कि कहना चाहिए रेवड़ियां बांटी हैं। और उसके बाद अब इतनी ज्यादा कॉन्फिडेंस से बात हो रही है कि लोग इनके साथ नहीं है, इन्होंने हुकूमत तबाह बर्बाद कर दी। एक केपी की हुकूमत है जो पिछले तीसरा टेन्योर है इसका। केपी वाले लोग बिल्कुल एक दफा महज बातें हैं, अच्छी तरह देखते हैं कि वो उनके लिए काम कर रहे हैं या नहीं कर रहे, और जब उनको लगता है कि वो उनके लिए काम नहीं कर रहे, वो पहले ही उसके बाद टेन्योर के बाद उनको रिजेक्ट कर देते हैं। ये पहली दफा है कि तीसरी दफा केपी में हमारी हुकूमत आ रही है। इस वक्त जो भी कंफ्यूजन है, मैं इस बारे में कोई बात इसलिए नहीं करूंगी कि लीडर हमारा अंदर है, उस तक रसाई नहीं होती। कभी वकीलों को 1.5 मिनट दिया जाता है, बहनों को 15 मिनट दिए जाते हैं, और उसके बाद जो वकील जाते भी हैं, जिनको कहा जाता है कि जी आप जाए मुलाकात करने, पता नहीं है वो पार्टी के साथ है या किसी और के साथ है, तो अंदर जाके जब बात करते हैं वापस बाहर आके, तो वो बिल्कुल हमें यकीन नहीं आता उस बात का कि खान साहब इस तरह की बात कर सकेंगे। क्योंकि खान साहब की जो बातचीत है, जाहिर है हम सारे के सारे जो पुराने लोग हैं, हमें पता है कि खान साहब किस तरह की बात किस तरह करते हैं। वो बहुत कम बोलते हैं, सुनते हैं वो ज्यादा, और आखिर में 1 सेंटेंस या 2 सेंटेंस बोल देंगे, और वहां तो वो भी नहीं होता, अदालत में तो इशारा हो रहा होता है सिर्फ। क्योंकि ठीक, तो आप नहीं समझते नुसरत साहबा, इस कंफ्यूजन का शिकार जो आप जिक्र कर रही हैं कि आपको तो अंदाजा है, लेकिन जो आपका वोटर है पीटीआई का, जिस अवाम का आप जिक्र कर रही हैं, आप नहीं समझती कि वो भी कंफ्यूज हो सकते हैं इस किस्म की पॉलिसी से? वो कंफ्यूज नहीं है, उनको बिल्कुल 100% अपने लीडर के ऊपर यकीन है। और अगर कोई इस वक्त गड़बड़ कर रहा है, जिस तरह मैंने बिल्कुल शुरू में बात की थी, जब नून लीग के ऊपर क्राइसिस आया था, तो जावेद हाशमी के अलावा शायद 2 लोग और थे जो उनके साथ थे, बाकी सारे गायब हो चुके थे। उन्होंने या तो पीपल्स पार्टी ज्वाइन कर ली थी, या लोग इधर उधर हो गए थे, या घर में बैठ गए थे, लेकिन नून लीग के साथ कोई नहीं था। जब इन्होंने बक्से बांधे अपने, और जो साथ वाले इनके सैफुर रहमान साहब थे जेल में, उनके साथ उनको तक नहीं बताया और रातों रात ये सऊदी अरब भाग गए, तो उस पर वो हैरान हुए। उनका मेरी तो रात उनसे बात होती रही है, उन्होंने जिक्र तक नहीं किया कि वो जा रहे हैं या कोई इस तरह की चीज। तो ये लोग वो लोग हैं जो हर चीज छुप छुपा के करते हैं, ये ओपनली नहीं कर रहे होते। बाद में इन्होंने कह दिया नहीं मैंने कोई मुआहदा नहीं किया, लेकिन फिर खैर उन्हीं सऊदी अरब वालों ने, कतर वालों ने आके वो लेटर दिखा दिया कि 10 साल का मुआहदा था ये। तो इन लोगों की बातों को, अब ये 90s का जमाना नहीं है, इस वक्त नेट का जमाना है, इस वक्त व्हाट्सएप का जमाना है, सोशल मीडिया का जमाना है। एक लम्हे में सब कुछ उधेड़ के रख देते हैं लोग, ये जो मर्जी करने से फर्क नहीं पड़ता। अरबाज साहब की दावा को आप कैसे देखती हैं? वो कह रही हैं एक माह के अंदर मुस्लिम लीग नून की हुकूमत होगी केपी के अंदर, और इस हवाले से उनका ये कहना है कि खुद पीटीआई के लोग छोड़कर आ रहे हैं उनके पास। वो आ रहे हैं, बिल्कुल आ रहे हैं। मैंने ये बात भी अपने पहले उसमें की थी कि लोग डॉलर्स जब मिल रहे होंगे अरबों की क्वांटिटी में, तो कोई क्यों नहीं आएगा। पाकिस्तान में
99% لوگ جو ہے نا وہ پیسے کے آگے جھک جائیں گے. یہ میں آپ کو بتا رہی ہوں. بالکل اتنی زیادہ ان دو پارٹیز کا کمال ہے اس پاکستان کے اندر کہ ان لوگوں نے ان تمام عرصے میں، ایک 30 سال سے ہے، شاید 40 سال سے، ایک 50 سال سے، ان لوگوں نے کرپشن کا کانسیپٹ ختم کر دیا ہے. بالکل کہ لوگوں کو فرق ہی نہیں پڑتا کہ وہ پیسے کدھر سے آ رہے ہیں، کدھر جا رہے ہیں. اب آپ دیکھ لیجیے مرزا آفریدی صاحب جن کو یہ بنانا چاہ رہے ہیں سینٹ کا ممبر، انہوں نے یہاں تک کہا ہے کہ میں ایک ایک ممبر کو 1 ارب روپے دوں گا جو مجھے ووٹ ڈالے گا. تو یہ اتنا پیسہ کہاں سے آ گیا؟ تو ایسی صورت میں آپ نہیں سمجھتی کہ وزیر اعلیٰ صاحب کو اپنے صوبے کے اندر ہونا چاہیے تھا اس صورتحال میں اس وقت؟ سے فرق نہیں پڑتا. لیکن ایک دن سے فرق نہیں پڑتا. وہ گئے ہیں اور اس کے بعد واپس چلے گئے. یہ نہیں ہوتا کہ ایک دن کے لیے بھی آپ کہیں گھر سے باہر نہیں نکل سکتے، کچھ کر نہیں سکتے کوئی ایکٹیویٹی. اس وقت چونکہ سینٹ کا الیکشن ہو رہا ہے اور بہت ہی خطرناک قسم کا سینٹ کا الیکشن ہے جس میں ہارس ٹریڈنگ، پہلے سنا کرتے تھے کہ ہارس ٹریڈنگ ہوتی ہے، لیکن اس دفعہ جو ہو رہی ہے وہ شاید بیونڈ اینی کمپریہنشن ہے. تو پی ٹی آئی، اس کو یوں کہا جائے نصرت صاحبہ کہ پی ٹی آئی کسی بھی قسم کی جس طرح سے تبدیلی کا اشارہ ہو رہا ہے، جے یو آئی نے تو یہ کہا ہے کہ علی امین گنڈاپور کے سوائے کسی کوئی اور پی ٹی آئی کے سے آتا ہے تو وہ اس کی حمایت کریں گے. لیکن پھر آپ یوں سمجھا جائے کہ پی ٹی آئی تیار ہے کہ جو بھی کچھ یا جو دعویٰ ارباب صاحب نے کی وہ ہونے جا رہا ہے ایسا، پی ٹی آئی اس کے لیے مینٹلی پریپیئرڈ ہے؟ بالکل نہیں، ایسا بالکل نہیں ہونے جا رہا. سب لوگوں کو پتا ہے کہ گنڈاپور اگر اس وقت ان سے کوئی ایسی کوئی چیز ہو جاتی ہے جس کو لوگ مسٹیک کہتے ہیں، تو میں یہ سمجھتی ہوں، میرا یہ خیال ہے کہ وہ جن حالات سے وہ گزر رہے ہیں ان کو نہ جانے کس کا سامنا کرنا پڑتا ہوگا. کوئی ایک بندہ تو نہیں ہے جو ان کے سر کے اوپر لگا ہوا ہوگا. پتہ نہیں کہاں سے کس طرح کے تھریٹس آتے ہوں گے، کس طرح کے لالچ آتے ہوں گے، کس طرح کی اور چیزیں آتی ہوں گی. اس میں اگر وہ تھوڑا سا اپنے آپ کو ڈائیورٹ کر لیتے ہیں ادھر سے ادھر، وہ یہ نہیں ہے کہ وہ خدا نخواستہ پارٹی سے غدار ہو گئے ہیں یا کوئی اس طرح کی چیز ہوتی ہے اور لوگ کہیں گے کہ نہیں اس کو چینج کر دو. اس طرح کی کوئی چیز نہیں ہوگی. مولانا فضل الرحمان کا آپ کو پتہ ہی ہے، ان کو سیٹیں چاہیے، ان کو جاب چاہیے بڑی اچھی سی، اور ان کے بیٹوں کو، اور اس کے لیے وہ سب کچھ کر سکتے ہیں اور کرتے رہے ہیں ساری عمر سے. تو ان کی باتوں میں زیادہ پرواہ نہیں کرنی چاہیے. ٹھیک، کیا رسپونڈ کریں گے ارباب صاحب، آپ کیا کہیں گے؟ آپ دیکھیے، پہلے تو میں اپنی بہن کے اس سوال کا جواب دیتا چلوں کہ انہوں نے کہا ہے کہ تیسری مرتبہ خیبر پختونخوا کے عوام نے ہمیں ووٹ دیا ہے. تو یہ ذرا میں کلیریفائی کر دوں کہ ان کو عوام نے ووٹ نہیں دیا ہے، بلکہ ہم پہ تیسری مرتبہ ان کی حکومت کو مسلط کیا گیا ہے. دوسری بات انہوں نے یہ کی ہے کہ جب میاں نواز شریف صاحب کو خاندان سمیت ملک سے جلا وطن کر دیا گیا تو تمام پارٹی کے لوگ ادھر ادھر ہو گئے. تو سوائے چند لوگوں کے کوئی بھی میاں نواز شریف صاحب کو نہیں چھوڑ گیا تھا، بلکہ ہم سب ان کے ساتھ تھے. مشرف کے وقت میں ہم نے جیلیں گاٹی ہے، ہم نے ہر قسم کی صحبتیں برداشت کیے، لیکن ہم ان لوگوں میں سے نہیں تھے. بالخصوص خیبر پختونخوا کے جو پارٹی قائدین تھے، جو ورکر تھے، تو وہ میاں نواز شریف صاحب کے ساتھ آخر وقت تک ڈٹے رہے. دوسری خیبر پختونخوا کی جو حکومت ہے اس وقت، تو یہ کرپشن کے وہ کہہ رہے کہ مسلم لیگ نون کرپٹ ہے اور پیپلز پارٹی نے کرپشن کی ہے. تو یہ تو عمران خان صاحب بھی کہا کرتے تھے، لیکن آج دیکھیں کہ آج کرپشن میں کون جیل کے اندر بند ہے. یہ مکافات عمل ہے کہ آج کون جو ہے وہ گڑی چوری میں اور جو 190 ملین پاؤنڈ کیس ہے اور پتہ نہیں اور کتنے کیسز ہے، تو اس پہ تو میاں نواز شریف صاحب تو جیل کے اندر نہیں ہے، وہ تو سرخرو ہوئے ہیں. دیکھیں، مشرف نے ان کو ختم کرنا چاہا، لیکن میاں نواز شریف صاحب اس کے بعد بھی وزیر اعظم بنے. آج بھی یہاں پر ہماری ہی حکومت قائم ہے ملک میں. تو دیکھیں، جو ملک کے خیر خواہ ہوتے ہیں وہ کہیں نہیں جاتے ہیں. جو ملک کے ساتھ مخلص ہوتے ہیں تو وہ ملک کے اندر ہی ہوتے ہیں، وہ ملک کی خدمت کرنے کا جذبہ رکھتے ہیں. جہاں تک پاکستان تحریک انصاف کا تعلق ہے، تو یہاں پر تو دیکھیں یہ ہم پہ کرپشن کے الزامات لگا رہے ہیں. تو یہ آج یہاں پہ اپنی ہی حکومت میں یہ اپنے ہی ایم پی ایس کو پیسے دے کر خرید رہے ہیں. یہ آپ اس طرح کی جو کرپشن ہو رہی ہے، تاریخ میں اس کی مثال ملنا مشکل ہے. کیونکہ ان کے جو ایم پی ایز ہیں وہ کہہ رہے ہیں کہ ہم تو انڈیپینڈنٹ آئے ہیں، ہم پی ٹی آئی کے ٹکٹ پہ منتخب نہیں ہوئے ہیں، نہ ہی پی ٹی آئی کا ہمارے ساتھ کوئی کام ہے، ہماری اپنی مرضی ہے، ہم جہاں چاہیں ووٹ دیں گے. اور وہ اصل بات یہ نہیں ہے. کیونکہ دیکھیں، اگر آج میں صوبے میں چیف منسٹر ہوں تو سوال ہی پیدا نہیں ہوتا ہے کہ مجھ سے عوام خفا ہو یا مجھ سے میرا کوئی ممبر خفا ہو. یہ تو ہو ہی نہیں سکتا ہے. لیکن یہاں پر بات یہ ہے کہ وزیر اعلیٰ اور ان کے گرد جو چند لوگ جمع ہے تو وہ صوبے کو دونوں ہاتھوں سے لوٹ رہے ہیں. ان کے بھائی ہے، وہ وزیر اعلیٰ کے بھائی ہے، انہوں نے باقاعدہ پشاور میں ایک بنگلہ خریدا ہوا ہے
जिसमें कि आईरोस, SHOs, पटवारीज, सेक्रेटरी के इसके ट्रांसफर पोस्टिंग हो रहे हैं। बाकायदा रेट मुकर्रर है कि आपको 5 महीने के लिए पोस्टिंग करनी है, आपको इतने पैसे मिलेंगे, आपको साल के लिए पोस्टिंग करनी है, आपको इतने पैसे देने पड़ेंगे। ये सूबे के हालात है। यहाँ पर तो देखिए, हम तो बार बार कह रहे हैं कि आए मिल बैठकर सूबे को बचाए। हम वज़ीर-ए-आला को कह रहे हैं कि आप वज़ीर-ए-आला साहब सूबे के चीफ एग्जीक्यूटिव है, 18th अमेंडमेंट के पास तमाम इख्तियारात आपके साथ है। आप आए अपोजिशन को अपने साथ बैठाए ताकि हम सूबे में अमन ले आए, हम दहशतगर्दी का खात्मा करें। हमें इस बारे में सोचना चाहिए। ठीक है डॉक्टर साहब, पॉइंट टेकन। मुझे एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक लेना है, ब्रेक के बाद आते हैं और गुफ्तगू को यहीं से कंटिन्यू करते हैं। नाज़रीन, मुख्तसर कमर्शियल ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वापस था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, फिर ॿीहर के प्रोग्राम में भलीकार मूंसां गॾु पैनल्स मौजूद आहिनि। असांजी गुफ्तगू हलंदड़ आहे जेका ताज़ो जेको सियासी मंज़रनामो आहे हुन ते। एजाज़ मर साहब, अवां छा चवंदो हाणे जेके ॻाल्हियुनि जूं आछूं आहिनि, PTI कंडीशनल हिकिड़ी आछ ॾिनी आहे त जेकॾहिं फ़ैसिलो इख़्तियार रखंदड़नि सां ई ॻाल्हियूं थींदियूं, पर जेकॾहिं सियासी धुरियूं हुन में वहनि थियूं त असांखे एतिराज़ु कोन हूंदो। ऐं हुकूमत जे पासे ॾांहुं बि हिकु शर्त साम्हूं अचे पई त NRO या सज़ाऊं माफ़ी जी अहिड़ी क़िस्म जी का ॻाल्हि ॿोल न थींदी, बाक़ी ॻाल्हियुनि जो ऑप्शन मौजूदु आहे। अवां ॾिसो था को दर खुलंदे PTI ऐं हुकूमत विच में ॻाल्हियुनि जो? न, मूंखे नथो लॻे। हुनमें जेको हिकिड़ी PTI जी अप्रोच आहे बुनियादी तौर ते उहा बेग़लति आहे। त मां सम्झां थो त ज़ाहिर आहे त जेको आहे इस्टेब्लिशमेंट कॾहिं बि ॻाल्हियूं न कंदी। तव्हांखे यादि हूंदो त फ़ौजी तर्जुमान वाज़े तौर ते चयो हो त असां कंहिं बि पॉलिटिकल पार्टी सां न ॻाल्हाईंदासीं ऐं न ई असांजो को अहिड़ो सिलसिलो आहे। त मुंहिंजे ख़्याल आहे उन खां पोइ PTI खे क्लियर जेको आहे पंहिंजो हिकिड़ी रखणु घुरिजे आहे इन हवाले सां, पर उहे अञा पाण इन मसइले ते कंफ्यूजन जो शिकार आहिनि। कंहिं महिल हुकूमत जी ॻाल्हि था कनि, कंहिं महिल ताक़तवर धुरियुनि जी ॻाल्हि था कनि। त मक़सदु चवण जो त जॾहिं PTI पाण उन मसइले ते क्लियर कोन्हे त अॻिते को उनजो रिज़ल्ट या को शयूं मूंखे नथो लॻे त उहो ईंदो। छो त हुकूमत हुजे या इस्टेब्लिशमेंट हुजे, उहे एक्सपेक्ट इहो था कनि त पहिरियों PTI 9 मई जे हवाले सां क्लियरली हिकिड़ो पंहिंजी पॉलिसी रखे, माफ़ीनामो ॾे ऐं उनजो मज़म्मत करे ऐं उन ते जेको आहे त हिकिड़े पशेमानी जो इज़हार करे, उन खां पोइ जेको आहे ॻाल्हियुनि में वेहंदासीं। ऐं ज़ाहिर आहे त अल्टीमेटली PTI जे इन्हनि ॻाल्हियुनि जो मक़सदु छा आहे? ॻाल्हियुनि जो मक़सदु जेको आहे उहो इहो रहंदो त PTI खे ॿीहर इक़्तिदार में आंदो वञे। त जेको तजुर्बो उन्हनि जो रहियो आहे इक़्तिदार धणियुनि जो, त मूंखे त नथो लॻे त उहे वरी कॾहिं ॿीहर को PTI खे ॾींदा। बाक़ी जेको बज़ाहिर PTI जो नारो आहे या ॻाल्हि आहे, दावा आहे त असां मुल्क में आइन जी असुल हुकुमरानी क़ाइमु कंदासीं, त ही मुल्क त बाबा हलंदो ई आइन खां बग़ैर आहे ऐं हर को आइन खे पंहिंजे हूंदे बि तोड़े मुअतल बि थींदो रहियो आहे। ऐं इहे ई अदालतूं उन्हनि खे जेको आहे त जस्टिफाई बि कंदियूं रहियूं आहिनि नज़रिया ज़रूरत त हिन मुल्क में कॾहिं बि आइन कानून जी हुकुमरानी त रही कोन्हे। ऐं उनजे लाइ ज़ाहिर आहे त को हिकिड़ो खूनी इनक़िलाब अचे ऐं उनखां पोइ का अहिड़ी क़यादत साम्हूं अचे त पोइ त मुमकिन आहे। बाक़ी जेके इहे PTI जूं ॻाल्हियूं आहिनि, मां नथो सम्झां त जेको हुनजी स्ट्रेटजी आहे, जेको हुननि जी हिकिड़ी क्लैरिटी ऑफ माइंड न आहे, त उन सां को ॻाल्हियुनि जो को अहिड़ो ख़ासि नतीजो निकिरी सघे थो या को PTI खे फ़ाइदो थी सघे थो, अनटिल ऐं अनलेस के बाक़ाइदा PTI सरेंडर करे ऐं बाक़ाइदा उन माफ़ियारी ॻाल्हि करे, जेका की फ़िलहाल थींदे नज़र कोन थी अचे। नई उनजे लाइ इमरान ख़ान तयारु आहे, नई PTI जेको आहे त एॾो पोइते हटी सघे थी, जंहिंजे करे मूंखे जेको आहे हिन में का ख़ासि पेशरफ़ थींदे नज़र नथी अचे। ठीकु, त पोइ हिन एतिजाजी तहरीक जेको खड़तेल निकिरंदे नज़र अचे पियो, या अव्हांखे लॻे पियो त हीअ बि असांखे जीअं असां अॻु ॾिठोसीं माज़ीअ में को ख़ासि नतीजो न कढी सघियूं अहिड़ी एतिजाजी तहरीकूं, त हिन भेरे बि हिन जो अंजाम अव्हां कहिड़ी नज़र पियो? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त जीअं इक़्तिदार खां अलॻि थियो इमरान ख़ान साहब, त इमरान ख़ान पाण सॼे मुल्क में जलसा जुलूस लीड करे पियो, त उन वक़्तु हू केतिरो मोमेंटम क़ाइमु करे सघिया ऐं केतिरो हुकूमत खे मजबूर करे सघिया जो हू पंहिंजा मुतालबा मंझराए सघनि। त मां सम्झां थो त इहे शयूं बि अॻु में आज़मायल आहिनि ऐं 2-3 दफ़ा जेको आहे त उन्हनि जो को अहिड़ो ख़ासि नतीजो न निकिरी सघियो आहे। ऐं हाणे बि जेको आहे त को एॾो इन में को शक कोन्हे त इमरान ख़ान जे लाइ हिकिड़ो सिंपथी सॼे मुल्क में मौजूदु आहे, पर उन सिंपथी खे तव्हां कीअं कैप्चर कंदव, कीअं तव्हां उनखे अवामी उभार ऐं अवामी रद्द अमल जे तौर ते साम्हूं आणे सघंदव जो हुकुमरान जेको आहे या इक़्तिदार धणी जेके मजबूर थी तव्हांजी ॻाल्हि मञनि या तव्हां सां ॻाल्हाइनि। त इहो सॼो डिपेंड थो करे त
त जेका हिननि जी स्ट्रेटजी आहे उहा छा आहे ऐं उन ते इम्प्लीमेंट केतिरो थो थिए ऐं पब्लिक केतिरो थी रिस्पॉन्स करे, उन खां पोइ ई जेको आहे इन जो को अंदाज़ो लॻाए सघिजे थो। बाक़ी फ़िलहाल जेका गिवन सिचुएशन आहे त उन में मूंखे नथो लॻे त को एॾो अवामी तहरुक पैदा करे ऐं हुकूमत खे मजबूर करे सघंदी PTI इन तहरीक जे तरीक़े सां, जेको ख़ुदि ऑलरेडी हिकिड़े काफ़ी मुंझारनि जो शिकार आहे ऐं हिकिड़ो क्लियर, जीअं अॻु में बि मूं चयो त रोड मैप नज़र नथो अचे पियो, त उन सां जेको आहे कारकुन बि कंफ्यूज़ थींदा। ठीकु, ज्ञानचंद साहब अवां खां वठंदसि फाइनल कॉमेंट ऐं ॻाल्हियुनि जे हवाले सां जेका सूरत हाल आहे ॿिन्ही पासनि जा बयान साम्हूं अचनि पिया। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो इहो चवणु आहे त हीअ जेका हिन वक़्तु ॻाल्हियुनि जे हवाले सां वज़ीरनि जा या जेके तहरीक खे वठी करे जेके बयान साम्हूं अचनि पिया, हीअ असांजी कामयाबीअ जो जा असर आहिनि जेके ज़ाहिर थियण शुरू थिया आहिनि। अवां कीअं कॉमेंट कंदो ऐं छा को पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिसे पई त को दर अहिड़ो मौजूदु आहे, कहिड़ो ऑप्शन आहे जो ॿई सभु धुरियूं जेके आहिनि ख़ासि करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं हुकूमत हिकु मेज़ टेबल ते वेही सघनि? ॾिसो, पीपल्स पार्टी जो त मौक़िफ़ आहे त हिन मुल्क में जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे हिकिड़ी टेबल ते वेहनि ऐं वेही फ़ैसिला कनि त असांजे मुल्क जे जेके बि बहरान आहिनि, जेके बि चैलेंजिस आहिनि, उन्हनि खे फेस करण लाइ हिकिड़ी पॉलिसी ठाहे। ऐं तव्हांखे तमरीके पाण खे यादि आहे त जॾहिं मुशरफ जे दौर में बेनज़ीर साहब आए नवाज़ शरीफ पे चार्टर ऑफ डेमोक्रेसी ठाही, त पीपल्स पार्टी डेमोक्रेसी जे मुफ़ाद में सभिनी धुरियुनि खे गॾु वठण जे लाइ तयारु आहे। उनमें हाणे बि PTI जे करे पंहिंजे लाइ रस्ता खोले, पंहिंजे अमलनि सां पंहिंजो नुक़सान न करे। PTI छा न कयो आहे? PTI पंहिंजी गवर्नमेंट जेका हुई उहा ख़तमु थी वई, नो कॉन्फिडेंस वोट जेका गवर्नमेंट ख़तमु थी, हुन असेंबलियूं छॾियूं, हुन पंहिंजूं ॿ हुकूमतूं छॾियूं, उन खां पोइ हुन पंहिंजे सियासी पॉपुलरिटी जे हिकिड़े वॾे स्टेज ते हुआ। उन वक़्त में हिननि एस्टेब्लिशमेंट खे चैलेंज करे आर्मी जे तरसीबात ते हमला करे पंहिंजे लाइ कंडा पोखिया। हाणे बि हीअ जेका ॻाल्हि था कनि त एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हि कंदासीं। एस्टेब्लिशमेंट बाक़ी पॉलिटिकल पार्टीज़ खे छॾे अकेले इमरान ख़ान खे हाणे लालू लोकू न ठाही। एस्टेब्लिशमेंट चाहे थी त भई फसाद ख़तमु थिए, जीअं नवाज़ शरीफ खे माइनस करे शहबाज शरीफ खे आंदो त नवाज़ शरीफ क़ाबिल क़बूल कोन्हे, हालांकि नवाज़ शरीफ को एॾा वॾा गुनाह कोन कया, पर हिन त फिज़िकली आर्मी जे घरनि ते, आर्मी जे तरतीबात ते गैस कयूं ताईं हमला कया। तो हिननि जे लाइ त उहो रस्तो निकिरणो कोन्हे। हिननि जे पॉलिटिकली कमु करण जे लाइ गुंजाइश निकिरी सघे थी जेकॾहिं हीअ पॉलिटिकल पार्टीज़ सां ॻाल्हाईंदा। पॉलिटिकल पार्टीज़ सां ॻाल्हाईंदा त एस्टेब्लिशमेंट खे बि जेके ख़दशा हूंदा त जेके एस्टेब्लिशमेंट सां वेहनि था, जेके ॻाल्हाइनि था, जिन जा तालुकात आहिनि, उहे गवर्नमेंट आहे, उहे सां गॾु पार्टीज़ आहिनि जेके सभिनी धुरियुनि सां ॻाल्हाईंदा रहंदा, उहो माहौल क्रिएट करे सघनि था जो मुल्क जे लाइ जमहूरी सिस्टम जे लाइ ज़रूरी आहे त जंहिंखे बि मैंडेट आहे उनखे तस्लीम कयो वञे। त PTI पंहिंजे जेतिरो मैंडेट आहे उन खां मथे थी घुरे। हू त चवनि था त भई 17 सीटनि ते अची नून लीग बीठी आहे ऐं हुकूमत में आहे। हीअ सभु फार्म 47 जी पैदावार आहिनि। सम्झो ही ॻाल्हियूं करे पंहिंजो पाण खे पंहिंजे ई ख़्यालनि में सभिनी खां ताक़तवर धुर सम्झो वेठा, जेका धुर हाणे ही उन ताक़त में रहिया कोन्हे। आईंदा जेकॾहिं इलेक्शनूं थियूं इहे ई हालात बरक़रार रहिया त आउं नथो सम्झां त हीअ के चंद सीटूं बि खणी सघंदा। हिननि जी ॿेड़ी ख़ाली नज़र ईंदी। इहो इमरान ख़ान बि बीहे न बीहे उनजी ख़ुदा खे ख़बर आहे। हीउ मुटो कोन थो थी सघे, जेको जेल में वियो ऐं वापसि कोन मोटियो, हीउ वापसि मोटंदो, कहिड़नि शर्तनि ते मोटंदो। हिन जो त शर्त ई हींअर इहो आहे त मूंखे एस्टेब्लिशमेंट ॻाल्हाए, एस्टेब्लिशमेंट हिन खां का रिआयत ॾे, हिनखे का आसिरो ॾे त हीअ अॼु बि गोॾा टिकण जे लाइ तयारु आहे। तो आउं नथो सम्झां त को नज़रियाती तौर ते हिननि जी के प्लान आहिनि। हिन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नज़र इक़्तिदार में आहे, जेको इक़्तिदार जेसि ताईं हालात पंहिंजे लाइ सिधा स्मूथ रस्तो नथा ठाहिनि किथे थी थो सघे। ठीक है सब वरी मेहरबानी मांजी तहरीक करे कोन था सघनि, ही पॉलिटिकल पार्टी सां ॻाल्हाए कोन था सघनि, त हिननि जे लाइ रस्ता खुलंदे मूंखे नज़र नथा। वरी मेहरबानी मांजी ज्ञानचंद साहब, अरबाब ख़ज़र हयात साहब, एजाज़ महर साहब, नुसरत वाहिद साहब असां सां गॾु मौजूदु हूंदासीं। गुफ़्तगू मां ॿुधी ऐं जेका ॻाल्हि साम्हूं अचे पई त जेसि ताईं
हिकु त जेके मुंझारा हिन वक़्तु नज़र अचनि पिया पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी एहतजाजी तहरीक में, उन्हनि खे जेसिताईं दूर नथी करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़, त शायदि ॾुखियो हुजे हुननि जे लाइ पंहिंजे टारगेट्स खे अचीव करणु। ऐं गॾोगॾु नाज़रीन जेका ॻाल्हि साम्हूं अचे पई ॻाल्हियुनि जे हवाले सां, त ॻाल्हियूं वे फॉर्वड त ज़रूरु आहिनि, पर जेके धुरियुनि जी जेका हिन वक़्तु जेका पोज़ीशन नज़र अचे पई, ख़ासि करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे लाइ इहा ॻाल्हि साम्हूं अचे थी त हू जेका पॉलिटिकल पार्टी सां न ॻाल्हाइण वारी जेका हुननि जो ज़िद आहे, उन्हनि तां उन्हनि खे अगरि लहंदा त पोइ शायदि हुननि जे लाइ को माहौल साज़गार थी सघे थो, ॻाल्हियुनि जे हवाले सां को माहौल ठही सघे थो। नाज़रीन पंहिंजी गुफ़्तगू जे हवाले सां फीडबैक खां ज़रूरु आगाह कजो जेका हिन प्रोग्राम में थी आहे, उन हवाले सां असांखे ज़रूरु अपडेट कजो। बाक़ी सुभाणे असां वरी मुलाक़ात कंदासीं नए प्रोग्राम में नए महिमान ऐं मौज़ू सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।